दोस्तों, ही मच्छर क़ालोनी वाक़े जा मुलज़िम हुआ जिनके अॼु ATC कोर्ट क्लिफ्टन में रिमांड लाइ पेश कयो। मूं पंहिंजो फ़र्ज़ सम्झंदे अॼु अकेलो ई आहियां। हक़ीक़त संगत मां इतफ़ाक़ सां शायदि कंहिं बिज़ी हूंदा, पर मां अॼु अकेलो हलियो आयुसि। पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झंदे यार मूंखे ख़बर हुई त अॼु रिमांड में थींदो। कुझु जज साहिब सां ॻाल्हायोसीं, कुझु IO सां ॻाल्हायोसीं। हिननि खां IO खां इहो पुछियो त जेके तव्हां ॿिया आज़ाद कया आहिनि उहे केरु आहिनि। सो IO ॿुधायो त उहे असां सॼी वेरीफाई कई आहे त हू माना न हुआ हिन वाक़े में, ओॾीमहिल फिशरीज़ ते वियल हुआ। बहरहाल मूं हिकिड़ी ॿी शइ नोट कराई IO खे बि जज साहिब खे, त इन्हनि जी मुल्की शनाख़्त ॾिसो, ही गैर मुल्की आहिनि ऐं उहा डायरेक्शन साहिब माना उहो नथो ॾेई सघे, छो त एट द टाइम ऑफ रिमांड जज साहिब नथो ॾेई सघे। बहरहाल पुछियईं सही त छा आहे। सो IO चयो त हिननि जी गैर मुल्की जी बि असां काफ़ी गैर मुल्की आहिनि, हिननि जे पाकिस्तानी शनाख़्ती कार्ड न आहिनि ऐं उन्हनि खे जी उहो करियूं था वेरीफाई, ऐं जेके न हूंदा, पाकिस्तानी शहरियत न हूंदी, फैमिली ट्री नथी मिले, त उन्हनि खे ॿी FIR बि मुंहिंजे मथां थींदी। सो चई मीटिंग बि आहे। मूं इहो बि जज साहिब खे चयो त असांखे IO ते कुझु एतमाद आहे, सुठो माण्हू आहे, मुंहिंजो माज़ी सुठो रहियो आहे। बहरहाल असां बि पंहिंजे तौर ते केस खे वॉच करियूं पिया। सो असां पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदासीं, जेतिरो थी सघंदो पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदासीं। दुआ कजो दोस्तो, हीउ ॾुखियो मामिलो आहे ऐं जहिड़ी वहशत बरबरियत सां असांजे ॿिनि सिंधी नौजवान इसाक़ ऐं अहमद जावेद खे शहीद कयो वियो, उहो जेॾीमहिल वीडियो साम्हूं अचे थी निंड नथी अचे, तकलीफ़ थी अचे ॾाढी। सो वाक़ई माना असांखे तकलीफ़ थी अचे। सो इंशाअल्लाह अल्लाह में उमेद आहे त को बि कातिल जंहिं बि हरकतूं कयूं उहो बख़्श न थींदो, कानून जे कटहरे माण्हुनि खे सज़ाऊं थींदियूं। ऐं बाक़ी जेकॾहिं बेगुनाह आहिनि, हींअर ताईं 33 ॼणा हिन केस में गिरफ़्तार आहिनि, रिमांड ते आहिनि। अॼु 18 ॼणा खे पेश कयो ऐं ॾींहं ॿिनि खां पोइ वरी ॿियनि खे बि पेश कयो वेंदो। उन्हनि जो रिमांड हली रहियो आहे, उनखे कलेक्टर बि पेश कयो वियो, छो त एट ए टाइम सभिनी खे पेश करण जो मसइलो आहे। सो बहरहाल दुआ कजो असां हिन मक़सद में कामयाबु वञूं। अलाह भलाई कंदो। अलाह साईं वरी अहिड़ा ॾींहं न ॾेखारे जो असां ईअं पंहिंजनि जा ईअं तड़पियल लाश ॾिसूं।